الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون في مقام آخر إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا صدق الله العظيم. अरे ये कुरान आया क्यों नहीं आया ताकि जन्नत में कुरान तो पढ़ा लटा करे إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. اللهم صل على سيدنا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها من جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. أظاهر دسو एक कुरान मेड़ थो निंड फिटाई दव ट्रिपल की नमाज कौन सी वेठा हो गर्मी में कोरोना जे लाइ आया हो न अब केड़ा सब 22 साल थिया न मां वाइस कया 22 जरा जंग में चपे चपे ते जमात असां मथो हणी 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 थकजी पिया आहियूं पर अल्लाह जा बाना जेको मौलवी ईंदो सभु उन ॾे ॾिसंदा जेको उथंदो उन ॾे ॾिसंदा तव्हां ईंदा हो मक़सदु खणी त अलाह असांखां राज़ी थिए अलाह जे राज़ी करण जे नीयत सां जे आया हो ऐं क़ुरान ॿुधण जे लाइ आया हो त तव्हांजो तवजो क़ुरान ॾे हुजे न. मां क़ुरान थो पढ़ां तिलावत कई आहे क़ुरान जी तव्हां खिल भोग हेॾी होॾी अजुर न मिलंदो उन खां बहितर अथव त हलिया वेंदा गुनाह थींदो आहे. हेॾो क़ुरान जी तिलावत अलाह थो फरमाए जॾहिं मुंहिंजो क़ुरान पाक पढ़ियो वञे त ॿ कम कयो. वइज़ा क़ुरिअ अल क़ुरान फस्तमिऊ लहू वअनसितू जॾहिं मुंहिंजो क़ुरान पढ़ियो वञे त ॿुधो माठ कयो अदब सां बा अदब बा नसी बे अदब बे नसी. नमाज में क़ुरान पढ़ण सुन्नत ऐं मां क़ुरान पढ़ियो सुन्नत. क़ुरान पढ़ण फर्ज़ कोन्हे जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त हाणे क़ुरान ॿुधण फर्ज़. अब फर्ज़ नमाज में ॻाल्हाईंदा हो भाऊ तो बता नाराज़ न थीजो मां तव्हांखो भलो न आहियां. मां भी शुगर जो मरीज़ आहियां हिन टाइम ताईं मानी न खाधी. आलिम घणा अॻे खां अॻे साल त मां हलियो वियुसि वेही 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 हिकु थी वियो. हाफ़िज़ अबू बकर साहब खे शाबस आहे वीचारो बीमार माण्हू दिलि जो मरीज़. मां चवंदो आहियां मुख़्तसिर प्रोग्राम कर बेहतर आहे पर वीचारे जी दिलि वॾी आहे आलिम बुज़ुर्ग पर वरी जे ईअं हुजे त जेको अॻ में अचे उनखे अॻ में टेम ॾिनो वञे त बहितर आहे.
मरीज़ मां या दिल जो मरीज़ मां, शुगर जो मरीज़ मां, बाईपास मुंहिंजी थियल आहे, पंहिंजी बि थियल अथसि। मुख़लिस माण्हू आहे वीचारो। मां चयोमांसि मूंखे मोकल ॾे, बसि मां माज़ूरी करे जमा जल्दी ठीस थिए थो बाबा। अब हाणे तूं लहो, वरी बि चङो थियो 5 मिंट अॻे आयुसि, न त ईअं हलाए न। मां साईं खे अर्ज़ु इहो थो कयां, बसि मुंहिंजो वाइस अची वियो अथसि, भली पोइ नाराज़ थिए, मूंखे न घुराए ज़िंदगी। पर मां साईं खे थो चवां त जंहिं बि आलम खां टाइम वठो उन सां ॻाल्हायो त तुंहिंजो टाइम हे आहे, हिन ते अचो त ठीकु आहे, न त बसि ॿियो हक़ त सभिनी जो आहे न। ऐं तव्हांखे बि मुंहिंजो अर्ज़ु इहो अथव त अलाह जो नालो अथव, अलाह जो नालो अथव, अलाह जो नालो अथव। ॿिली क़ुर ॿुधणु अचो, मौलवीअ जी शक्ल खे न ॾिसो त हल अब्दुल जब्बार अची वियो। भाउ अब्दुल जब्बार छा आहे? अब्दुल जब्बार खे इज़त अलाह क़ुर जे करे ॾिनी आहे न। अब्दुल जब्बार त ज़ात जो शेख आहे। अब्दुल जब्बार के जो माण्हू हथ था ॾियनि, इज़त था कनि, मौलवी साहब असांजी इज़त थो करे, तव्हां असांजा इस्तक़बाल था कयो, छाजे करे? क़ुर जे करे। हिन क़ुर जे करे न। इन अल्लाह यरफ़अ बिहाज़ल किताब अक़वाम व यज़अ बिआख़रीन। फरमाई हिन क़ुर जे करे घणी क़ौमूं इज़त वारियूं थी वियूं, घणी क़ौमूं ज़लील। जिन क़ुर खे छॾियो ज़लील, जिन क़ुर जी इज़त न कई ज़लील, जिन क़ुर खे पुठी ॾिनी ज़लील। क़ुर खे पुठी ॾियण त हिकु क़ुर ॿुधी उन ते अमल न कजे, इहा बि पुठी ॾियण। ॿियो क़ुर पढ़ियो वञे ऐं क़ुर खे छॾे तव्हां कचहरी कयो। जॾहिं क़ुर ते अमल न करणु, इहा बि क़ुर खे पुठी ॾियण। क़यामत जो ॾियारो थींदो, वक़ाल रसूल या रब्बी, चवंदो रसूल ए मुंहिंजा रब, इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। मुंहिंजा अलाह हीअ क़ौम ही ने तुंहिंजे क़ुर खे पुठी ॾिनी। पुठी ॾियण जो मतिलबु इहो अथव त क़ुर ॿुधी ऐं उन ते अमल न करे, इनखे पुठी ॾियो। क़ुर थो चए त जॾहिं अलाह थो चए जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त ॿुधो न, हिन गौर कयो। वक़ाल الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه। यानी मोहम्मद मुस्तफा जॾहिं क़ुर पढ़ंदो त काफ़िर चवंदा वल्गौ फीह, ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, न ॿुधो इन क़ुर खे। मोहम्मद क़ुर पढ़े थो, तव्हां रड़ियूं कयो, गोड़ कयो, शोर मचायो, कचहरी कयो, ताकि मोहम्मद जो आवाज़ क़ुर जो सारे न अचे। ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, न ॿुधो क़ुर खे। ऐं अलाह क़ुर मोकिलियो त जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त अनसितू, मात कयो, ॿुधो, ॿ कम तव्हां कयो। हिकु बा अदब थी ॿुधो, अदब सां ॿुधो। रब तो फरमाए टियों कम मां कंदुमि जो मां तव्हांजे मथां रहमत जो मींहुं वसाए छॾींदुमि। नाराज़ थी जाओ न, अल्लाह जो नालो। जन्नत ईअं न मिलंदी आहे। अब्दुल जब्बार जे हथ में बि जन्नत न आहे, मुला मौलवी जे हथ में जन्नत न आहे। जन्नत मिलंदव, आज़माइश ॾींदव, आज़माइश। तव्हां असांखे न मुफ़्त में क़ुर मिलियो आहे, मुफ़्त में घर वेठी। काथे मको मदीनो, काथे सिजावल जूड़े जो। हिते बि क़ुर जा हाफ़िज़ थियनि। हाफ़िज़ अबू बकर साहब जे मदरसे में हर साल डज़न अधु डज़न, वीचारो न मुबल्लिग़ न वरी एॾो सेठ, अचो त मदरसे में 100 सवा तालिबा। जॾहिं बि अचो त ॿ उस्ताद वेठा था पढ़ाए। क़ुर जी रहमत इलाइक़े ते रहमत वसे थी। जेकी ख़र्च जेके ॼणा तावण कंदा उन्हनि जे त ख़र्च खे अलाह क़बूल करे थो। पर अलाह साईं इन सिकंदर अली मस्तोई जी जे क़बर अलाह हुन जे मथां बि 24 कलाक रहमत वसाई थो। हा, फ़क़ीर माण्हू वीचारे खे अंगोछड़ो खुले थियो। असां ॾिठोसीं, मूंखे 22 साल थियण मां वाइस कयो आहे। मोहबत हुई त मां तव्हांखे अर्ज़ु इहो करायो आहे त मां तव्हांखां भलो न आहियां। अलाह ॼाणे थो मां भलो न आहियां। क़ुर जी इज़त कयो। मां जॾहिं बि मसइले में मुंझी पवंदो आहे न, अलाह ॼाणे वठो मां न सेठ आहियां, न सेठ जो पुटु आहियां। मां चंदो बि न कंदो आहियां मदरसे।
वाइज़ करे मां मदरसो हलाईंदो आहियां पोइ कॾहिं कॾहिं मां मुंझी पवंदो आहियां न कंहिं बि मसइले में मां वेंदो आहियां मुंहिंजे मदरसे में बि 40-45 मुसाफ़िर तालिब 20-25 क़ुर पाक जे हिफ़्ज़ पिया कनि ॿिया नाज़रा पिया पढ़नि ओड़े पाड़े जा ॿार 50 खां मथे 150 तालिब आहे मां कॾहिं ॾिसंदो आहियां सुबुह जो राति जो अधु राति जो वेंदो आहियां न वञी ॾिसंदो आहियां सुबुह जो कारी साहिब पढ़ाईंदो आहियां न पोइ रोई करे चवंदो आहियां ए अल्लाह हे क़ुर वारा तोखे मेड़ अथई हिननि जे सदके सां दे हा हिन क़ुर वारे मन शगलहुल कुरान अन ज़िक्री व मसलती मदीने वारे से सदको वञा सुमिठना ने फरमायो अल्लाह तो फरमाए जंहिंखे कुरान मशगूल कयो सॼो ॾींहुं कुरान तो न दुआ तो घुरी सके न रब खां मसला तो घुरी सके न माल न पैसा रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मां सभिनी खां पहिरियां इनखे ॾींदुसि जेको सॼो ॾींहुं वेठो कुरान तो कुरान वारनि जी इज़त कंदो नथा ॻाल्हायो नथा तव्हांजो ख्याल काॾे आहे कुरान ॿुधण लाइ आया हो या हा न भाउ पोइ मां तव्हां खां पुछां थो कुरान वारनि जी इज़त कंदो हा अबे अमा जी आलिमनि जी इज़त छो कई सॼे मेराज वार रात वया वापस मोटे अल्लाह फरमाया या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर उम्मतक करीमो सलात चवें त टिनि शख़्सनि जी इज़त कयो अल आलिम अल वालिद हामिल अल कुरान चवें आलिम जी इज़त कयो कुरान जे हाफ़िज़ जी इज़त कयो ऐं पपा जी अबे अमर जी इज़त कयो आलिम जी इज़त भी कुरान जे तंहिंजे करे तव्हां कुरान जॾहिं पढ़ियो वञे न कहिड़ो बि आलिम सगोरो हुजे कहिड़ो बि आलिम अॼु मां इहो चवां आलिम वाइज़ करे कुरान पढ़े तो त पोइ भली केॾो बि मौलवी अची वञे न तवजो कुरान में हुजे सवाब मिलंदव न त इहा अमल चट थिए बाक़ी जलसे वारा हिकिड़ो क़ाइदा मोहतरम आहे पोइ जलसे वारा ॿुधाईंदा त क़ाइदा अचे थो त उहो जलसे वारे खे वरी वाइज़ करण वारनि खे इहो खपे मां ईअं कंदो आहियां असांजा क़ाइदी रिश्ते थींदा आहिनि त मां वरी वाइज़ खे ब्रेक ॾींदो भली अचनि पोइ भली वाइज़ नथो थिए पोइ भली तव्हां बीही करे हुनजो इस्तक़बाल कयो हक़ आहे उहे असांजा क़ाइदा उहे असांजा अमीर आहिनि उहे असांजा मोहतरम आहिनि क़ाइदा अचनि त उहो वाइज़ करण वारो हुनखे ब्रेक कंदो त बाबा क़ाइद थो अचे बहितरु इहो नाराज़ थी विया ॿियो मौलवी आणियो मुंहिंजो टाइम ख़तमु थी वरी ज़िंदगी रही त मुलाक़ात कबी अल्लाह ताला अची वियो बसि मौलाना गुलशन में वेठो मां साईं जे चयुमि त मां वाइज़ न कंदुमि मां बीमार थी पियो मां मानी बि न खाधी मां बसि मां माफ़ी थो वठां जमायत खां अल्लाह ताला मुंहिंजे कलमात खे क़बूल फरमाए हाफ़िज़ साहब जे हिन मदरसे खे अल्लाह ताला आबाद फरमाए हिननि हे अलाए पहिरियों हिन लाइ किरण खे इंतज़ारु आहे अल्लाह से बरकत करे ममा तो